औज़ुबिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम आबादगार भाइरो, आऊं आहियां नवाज़ चांडियो। आबादगार भाइरो, सिंध अंदर ईंदड़ इम्कानी दरियाई बोर्ड जे पेश नज़र सिंध हुकूमत सूबे अंदर बोर्ड एमरजेंसी लागू कई है। उन सिलसिले में सूबाई वज़ीर ज़राअत मोहतरम जनाब सरदार मोहम्मद बख्श खान महर साहब, सूबाई सेक्रेटरी ज़राअत मोहतरम जनाब मोहम्मद ज़मा नारेजो साहब ऐं डायरेक्टर जनरल ज़रई तोसी ज़राअत खातो हैदराबाद सिंध जे ख़ुसूसी हिदायतनि ते ज़राअत खाते सिंध अंदर ज़रई एमरजेंसी लागू कई है। उन सिलसिले में मोबाइल डिवीज़न ज़िलई ऐं तेल के सतह ते बोर्ड एमरजेंसी सेंटर क़ाइमु कया विया आहिनि, जिन जो मक़सदु सिंध जे आबादगारनि खे इम्कानी बोर्ड सबबि थींदड़ नुक़साननि ऐं उन खां बचाव बाबति अॻुवाट उपाउ वठण ऐं उन जा इतला ॾियण आहिनि त जीअं सिंध जो आबादगार इम्कानी बोर्ड खां पंहिंजा फ़सुल पंहिंजो माल मता उन खे जेको आहे तो कहिड़े तरीक़े सां बचाए सघे। उन हवाले सां ई अॼु असां मौजूदु आहियूं हिते सूबाई एमरजेंसी बोर्ड सेंटर जेको ज़राअत खाते सिंध हुकूमत जे तरफ़ां डायरेक्टर जनरल ज़रई तोसी ज़राअत खाते हैदराबाद जी ऑफिस में क़ाइमु कयो वियो आहे। ऐं असां सां गॾु मौजूदु आहिनि सूबाई फोकल पर्सन मोहतरम जनाब ख़ुदा बख़्श कलवड़ साहब। अॼु असां सूबाई फोकल पर्सन साईं ख़ुदा बख़्श कलवड़ साहब सां गुफ़्तगू कंदासूं इम्कानी बोर्ड जे हवाले सां, जेका इहा असांजे सिंध सूबे में ईंदड़ 2-3 ॾींहंनि अंदरि दाख़िल थींदी। उहा गुडू बैराज खां वठी जेको आहे तो हिन वक़्तु अञा ताईं गुडू बैराज ते विचोले दर्जे जी, जॾहिं सखर ऐं कोटड़ी बैराज ते हेठां दर्जे जी बोर्ड आहे, पर जेके पाणी जा माहिर आहिनि या पाणी जो जेको सॼो असांजो आपाशी जो निज़ाम आहे, उहे इंजीनियर या उन्हनि जा जेके माहिर उहे ॿुधाइनि पिया त 5 खां 6 तारीख़ ते जेको आहे सिंध अंदरि वॾी इम्कानी जेका आहे दरियाई बोर्ड दाख़िल थींदी। त अॼु असां गुफ़्तगू कंदासूं असांजे सूबाई फोकल पर्सन साईं ख़ुदा बख़्श कलवड़ साहब सां त असांजो आबादगार इन बोर्ड खां जेको आहे त कहिड़े तरीक़े सां पंहिंजो फ़सुल या पाण खे बचाए सघे। त सभ खां पहिरीं साईं ख़ुदा बख़्श कलवड़ साहब, तव्हांखे असां पंहिंजे हिते जेको सूबाई बोर्ड सेंटर क़ाइमु कयो आहे ज़राअत खाते जे तरफ़ां उते भलीकार चऊं था। महिरबानी साईं, थैंक यू साईं। सिंध अंदरि किथे किथे बोर्ड एमरजेंसी सेंटर जेके आहिनि उहे क़ाइमु कया विया आहिनि ज़राअत खाते जे तरफ़ां, ऐं उते कंहिंखे मुक़ररु कयो वियो आहे? अस्सलाम वालेकुम साईं। ही जेके बोर्ड जा सेंटर क़ाइमु कया आहिनि आबादगारनि जे भलाई ऐं बहितरी लाइ क़ाइमु कया विया आहिनि। असांजे सेक्रेटरी ज़राअत नारेजो साहब जिन बि मीटिंग कई सैटरडे ते, उन में बि डायरेक्टर जनरल डायरेक्टर्स ऐं ऑनलाइन एडिशनल डायरेक्टर्स बि हुआ, जिन खे जेका हिदायतूं जारी कयूं वयूं हुयूं ऐं हुकूमत सिंध तरफ़ां ज़रई तोसी खाते जूं मोकलूं बि कैंसिल कयूं वयूं आहिनि त जीअं जेका आबादगारनि सां वधि में वधि असांजा जेके ज़िलई सतह ते स्टाफ मौजूदु आहे, ज़िलई सतह ते एडिशनल डायरेक्टर एग्रीकल्चर ऑफिसर डिप्टी डायरेक्टर फील्ड सां मौजूदु आहिनि, उहे क्लोज़ राब्ते में रहनि ऐं बोर्ड जे जेकी इम्कानी ख़दशो आहे उन खे मुंहुं ॾियण लाइ उन्हनि जा फ़सलनि जे बचाव लाइ उपाउ वठनि, मशवरा ॾियनि। उन्हनि जी जेके टूल्स पिया आहिनि, हर आहिनि, ट्रैक्टर आहिनि, ॿिया जेके ज़रई आलात आहिनि उन्हनि जे बारे में बि मालूमात ॾियनि त उहे कीअं जेको आहे उतां बचाइजनि। असुल में ज़िंदगी बचाइण लाइ बि असां ज़रई तोसी खाते वारनि खे हिदायत ॾिनी त पहिरियों ज़िंदगी हूंदी त इहे सामान बि बचंदा। ॿिज बचाइण लाइ हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि उन्हनि खे। भाण जेको आख़िरी वज़न पवंदो सारियुनि जे इलाइक़े में, पर फुटियुनि में हिन वक़्तु जेका काफ़ी हद ताईं चूंडो निकिरी वियो आहे, पर असांजूं सारियूं अञा स्टैंडिंग क्राम में बीठियूं आहिनि, उहे निसरण ते आहिनि। उन्हनि जो आख़िरी वज़न बि उन आबादगारनि जो रहियल आहे, उन जे भाण जे बचाव लाइ बि उपाउनि जे लाइ असांजी हर ज़िले ते असांजो बोर्ड खां बचाव कमेटी हलनि, जेको ICT सेंटर तरफ़ां हली चुकियूं आहिनि हर ज़िले जे लाइ। ऐं असां वटि जेके डिविज़नल सतह ते आहिनि उहे डायरेक्टर्स बि आहिनि जेके मॉनिटर कनि था हिन बोर्ड जे इम्कानी हुनखे असांजे एडिशनल डायरेक्टर्स खे ज़िलनि खे, ऐं असांजे जेके लोअर सिंध अपर सिंध जा डायरेक्टर एडिशनल डायरेक्टर जनरल आहिनि, उहे बि इन बोर्ड खे इम्कानी बोर्ड खे मुंहुं ॾियण लाइ जेके प्रोग्राम्स हली रहिया आहिनि असांजे ज़िलनि में उन्हनि खे मॉनिटर करे रहिया आहिनि। असांजो पंहिंजो एज़ अ फोकल पर्सन डायरेक्टर जनरल जी हिदायतुनि ते डेली असांजी पुछाणो हूंदो आहे एडिशनल डायरेक्टरनि खां त किथे किथे तव्हां आबादगारनि खे जेका डिसिमिनेट कयो, तव्हां जेका ट्रांसफ़र कयो टेक्नोलॉजी जेकी बोर्ड खां इम्कानी बचाव जी आहे उहा केसि ताईं जेका तव्हां पहुचाई। उहो बंधन ताईं बि असांजा एडिशनल डायरेक्टर जनरल डायरेक्टर
विया आहिनि, बंधनि ते बि जेको असां उन्हनि जूं एग्ज़िस्टेंस ॾिठी आहे। ऐं हिन वक़्तु जेको बोर्ड जूं जेके आहिनि हर ज़िले में जीअं असांजी ज़िले जी सतह ते कमिटी ठहियल आहे, हुन में एडिशनल डायरेक्टर जनरल एज अ फोकल पर्सन आहे, तालुकनि ते डिप्टी डायरेक्टर फोकल पर्सन आहे। उन्हनि में तालुको जेको असांजो ज़िलो आहे, ज़िले कराची में असांजो ज़हीर अहमद चन्ना आहे, लाड़काना ज़िले में लालनो जूने जो आहे डायरेक्टर, हैदराबाद में मोहम्मद बख्श टालपुर आहे, मोहम्मद सईद ड्रेहो सखर में डायरेक्टर आहे, सलीम जोखियो थटे में आहे, ईअं असांजो बदीन में आहे, दादू में आहे, शिकारपुर में आहे, जेकबाद में आहे, लाड़काणे में आहे, थरपारकर में आहे, उमरकोट में आहे। ऐं असांजो अक्सर जेको टोटल जेके सिंध जा ज़िला आहिनि सभिनी में असांजा फोकल पर्सन एडिशनल डायरेक्टर आहिनि, जिन सां तव्हां आबादगार कंहिं बि इम्कानी बोर्ड मदद जे लाइ तव्हां उन्हनि सां 24 कलाक राब्तो करे सघो था। फसलनि जे बारे में मालूमात वठी सघो था त फसलनि खे कीअं बचाइजे बोर्ड खां, ऐं ज़रई मशवरनि जे लाइ बि उन्हनि खां मालूमात वठी सघो था। असां हीअ जेको आहे सेंटर जे क़ाइमु कया आहिनि, उन्हनि सेंटरनि ते 24 कलाक वक़्त जी पाबंदी सां जेको 8-8 कलाक असां स्टाफ वेठो आहे, जेको वक़्त ब वक़्तु आबादगारनि खे रहनुमाई कंदो। जी साईं, जी तव्हां ॿुधायो त असां वटि जेको आहे सो सूबाई सतह खां अलावा डिवीज़न सतह ते, ज़िले सतह ते, तहलके सतह ते बि जेको आहे सो बोर्ड एमरजेंसी सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। ऐं हिन वक़्तु बि असां जेको आहे तव्हां सां गुफ़्तगू करियूं पिया, हीअ सूबाई जेको असांजो बोर्ड एमरजेंसी सेंटर आहे, जेको तव्हांजी निगरानी में हले पियो, हिन वक़्तु बि तव्हांजो अमलो बि हिते मौजूदु आहे। ऐं तहलके सतह ताईं तव्हां जेको आहे सो मुख़्तलिफ़ ज़िलनि में तहलकनि में बि बोर्ड एमरजेंसी सेंटर क़ाइमु कया आहिनि। साईं, बोर्ड एमरजेंसी जेका आहे उहा ज़राअत ख़ातिर जे तरफ़ां लागू कई वई आहे, छो लागू कई वई आहे, हिन मां आबादगार खे कहिड़ो फ़ाइदो पवंदो? साईं, बोर्ड इन करे बोर्ड एमरजेंसी लागू कई वई आहे छाकाणि जो अञा पाणी जेका असांजो विचोली सतह जी बोर्ड गुडू में आहे, ऐं नंढी बोर्ड जेका असांजी सखर बिराज में आहे, ऐं पाणी जेका पोइ हिते असांजो फ्लो करे थो पंजाब में, जेका पंजनत ते जेसिताईं पहुचंदो त उन खां पोइ अॼु या सुभाणे जेका ख़बर पइजी वेंदी इंशाअल्लाह। जेका जेकॾहिं बोर्ड इम्कानी थी वई ऐं पाणीअ जो जेको वहिकिरो आहे उहो असांजो हाई लेवल ते मथी सतह ते अची वियो त पोइ थी सघे थो असांखे जेकी राइट बैंक आहे, राइट बैंक जा कुझु यूसीज़ मथां जेका कुझु उनखे हिट थिए, मथां उनखे कुझु जेका पाणी नुक़सानु पुॼाए। पर असांजी स्टाफ आहे उहो हर वक़्तु मौजूदु आहे, ऐं सारी असांजो राइट बेल्ट में काफ़ी जेका डिवीज़न असांजी लाड़काणो अची वञे थी, दादू आहे इन फिरदो पाणी, जेकॾहिं 2010 जी बोर्ड ॾिसूं त उनजा वहिकिरा जेके आहिनि ज़ाहिर थी पिया वेंदे दादूअ ताईं जेका ज़ाहिर हुया। त असांजो जेको अमलो आहे उहो हथल इम्कान कोशिशि करे रहियो आहे त पंहिंजे ज़रई जेके फ़सुल आहिनि जेके आबादगारनि जा उन्हनि खे बचाइण लाइ उपाउ वठनि, त जीअं असांजा ज़रई फ़सुल बचनि ऐं फूड सिक्योरिटी जो मसइलो न थिए। जेकी सीड आहे उनजी सेविंग जे लाइ बि हू जेका कोशिशि करे रहिया आहिनि त सीड जेको हाणे आईंदा कणिक जी पोखी थींदी उन खां बचाव लाइ बि हू उपाउ वठाए रहिया आहिनि, त जीअं असांजे आईंदा कणिक जी ॿिज लाइ बि जेका मदद थी वञे असांजे आबादकारनि। जी साईं, वॾी महिरबानी, ख़ुदा बख़्श कलवर साहब। साईं जी तव्हां ॻाल्हि कई त कुझु इलाइक़ा जेके आहिनि उहे हिट थियण जो इम्कानु आहे, पर 2010 वारी बोर्ड जी तव्हां ॾिठो असां वटि जेको आहे उन टाइम ते बि दरियावी पाणी जेको आहे तक़रीबन 10 लख खां वधीक जेको आहे उहो 10 लख क्यूसिक खां वधीक सिंधू दरिया मां क्रॉस करे चुको आहे। हिन वक़्तु बि असांजो जेको आबपाशी जो सूबाई वज़ीर आहे मोहतरम जाम ख़ान शोरो साहिबु हुजे या सूबाई वज़ीर ज़राअत सरदार मोहम्मद बख्श खान महर हुजे, उन्हनि सभिनी जो चवणु आहे, बल्कि सिंध जे हुकूमत जे तरफ़ां जेके असांजा सूबाई वज़ीर आहिनि जिन ते हिकिड़ी फोकल पर्सन जी कमेटी ठाही वई आहे, उन जो चवणु आहे त सिंध अंदरि जेको आहे सो एतिरो नुक़सानु कोशिशि आहे सिंध हुकूमत जी त न थिए, ऐं हीउ पाणी जेको आहे सो 11 खां 12 लख क्यूसिक ताईं बि कोशिशि करे सिंधू दरिया मां गुज़ारण जी कोशिशि कई वेंदी। पर तव्हांजो चवणु आहे त कुझु इलाइक़ा जेके आहिनि असांजा हिट थी सघनि था, त उन्हनि में कहिड़ा कहिड़ा ज़िला अची वञनि था जिते नुक़सान जो हिकिड़ो अंदेशो या इम्कान ज़ाहिर करे सघिजे थो? दरिया जो वहिकिरो आहे जेको गुडू खां आहे, हाणे जो सॼो पाणी गुडू वटि जमा थींदो त लाज़िमी जेका थी सघे थो असांजे कंदकोट जेको आहे ज़िले खे हिट करे, ऐं जेकॾहिं पाणी जी सतह वधी वई ऐं हाई लेवल जी जंहिंमें असां चऊं जेको आहे वॾी बोड थी वई त पोइ असांजे जेकबाद
शिकारपुर ऐं लाड़काणे खां जेका कंबर शहदाद कोट खां थींदो इहो हिट कंदो ईंदो। अलाह साईं ख़ैरु कंदो रहम कंदो त असां हतल इम्कान असांजी हुकूमत सिंध बि कोशिशि करे रही आहे त इन पाणीअ खे असां जेका गुज़र ॾियूं जीअं जेका ख़ैर सां हितां गुज़री वञे ऐं घटि में घटि नुक़सानात थियनि असांजे फसलनि जा असांजे माल वंदनि जा। भई कचे में ज़ाहिर आहे उते जेका पाणी ईंदो उतां असांजे ज़रई तोसी वारनि बि उते जेका सर्वे बि हली रही आहे उन्हनि खे ॿुधाए बि रहिया आहिनि त बाबा पाणी जेका सतह वधे थी त तव्हां जेका पके सतह ते अची उते जेका पंहिंजा माल बि बचायो, पंहिंजा जेके टूल्स आहिनि ज़रई टूल्स आहिनि जेके कतब आणियो था उहे बि बचायो ऐं पंहिंजे जेको फसल जो नुक़सानु थियो आहे त उन जे बारे में बि जेका मालूमात ॾियनि था त जेका जीअं असांजा फसल बची सघनि। वॾी महिरबानी साईं। साईं जी तव्हां ॿुधायो त कुझु इलाइक़ा हिट थी सघनि था ऐं अलाह न करे जेकॾहिं कंहिं इलाइक़े में जेकॾहिं के उते जेको आहे नुक़सानु थिए त उते जो जेको आबादगार आहे उहो असांजी जेका ही बोर्ड एमरजेंसी सेंटर क़ाइमु थियल आहे उते कहिड़े तरीक़े सां राब्तो करे जीअं उहो पंहिंजो पाण खे या पंहिंजे माल मताउ खे जेको आहे इम्कानी बोर्ड खां बचाए सघे। साईं हू जेको असां वटि उते ICT सेंटर बि आहे, असां सेंट्रलाइज़ जेको सॼी सिंध ते कमु करे रहियो आहे आई सेंटर, उनजा फ़ोन नंबर बि आहिनि, उन में असां कॉल सेंटर बि क़ाइमु कया आहिनि जंहिंमें जेका उहे कॉल करे मशवरो वठी सघनि था। पर असां वटि जेको ज़िलई सतह ते जेको फोकल पर्सन आहिनि उन्हनि सां राब्ते में रही करे पंहिंजी जेका बोर्ड खां बचाइण लाइ उनखे मशवरो वठनि ऐं पिणु बेनज़ीर हारी कार्ड जे बारे में जेका हिन वक़्तु सर्वे बि हली रही आहे ऐं रजिस्ट्रेशन बि थी रही आहे। पाण खे आबादगार रजिस्टर्ड कराइनि त जीअं अॻिते जेको इम्कानी जेकॾहिं को नुक़सानु पियो असांजे फसलनि खे त हुकूमत सिंध रजिस्टर्ड जेके आबादगार आहिनि असां वटि ज़रई तोसी वटि उहो थ्रू बेनज़ीर हारी कार्ड जे आहिनि, उन्हनि खे ॿिज जी मद में, भाण जी मद में ऐं हरनि जी मद में जेकी बि कंपनसेशन ज़रई हूंदी उहा जेका आबादगारनि ताईं पहुचाई वेंदी। वॾी महिरबानी साईं। साईं ज़रात खाते तरफ़ां जी तव्हां हेल्पलाइन जी त को अहिड़ो को नंबर वग़ैरह आहे जंहिं ते आबादगार जेको आहे त फ़ोन करे जेकॾहिं अचानक का एमरजेंसी थी वञे त उन नंबर ते राब्तो करे का मदद हासिलु करे सघे? बिल्कुलु जेका असां वटि ICT ऐं एमरजेंसी जेकी असां वटि रूम ठहियलु आहे, कंट्रोल रूम ठहियलु आहे, उन में बि असांजा नंबर आहिनि ऐं ICT सेंटर में बि असांजा कॉल सेंटर में बि नंबर आहिनि जेको असां थोरो दोहरायूं था त जीअं आबादगारनि खे सुध पए, आबादगारनि खे इतलाह मिले त हू हिकदमि राब्तो कनि। जेकॾहिं को बि ज़रई तोसी जो ज़िलई ऑफिसर जेकॾहिं उन्हनि सां राब्ते में नथो अचे, तालुका ऑफिस राब्ते में नथो अचे त उहो बि अवां आबादगार ICT सेंटर ते जेको नंबर ॾेई रहिया उन ते तव्हां उते नोट कराए सघो था त हिकदमि असांजो जेको कंट्रोल रूम आहे उहो तहरुक में अची वेंदो ऐं उते ज़रई अमलो ज़रई तोसी जो जेको ज़िले में ऑफिसूं मौजूदु आहिनि, ऑफिसर मौजूदु आहिनि फील्ड जा, उहे उन आबादगार सां राब्तो रखंदा। हाणे हेल्पलाइन जो जेको नंबर आहे असां वटि 03-111-646-111 आहे। इम्कानी बोर्ड खे मद्देनज़र रखंदे या बोर्ड जो पाणी तव्हां वटि अची वियो आहे बारे में मालूमात ॾिनी वेंदी त तव्हां उन में कीअं बचाव कंदो पंहिंजे फसलनि जो, पंहिंजे ज़िंदगीअ जो, पंहिंजे जानवरनि जो ऐं टूल्स जेके असांजा ज़रई आहिनि उन्हनि जे मुतालिक़ तव्हांखे सॼी मालूमात ॾिनी वेंदी। वॾी महिरबानी साईं। ख़ुदाबख़्श कलवर साहब। जी आबादगार भाइरो, अॼु असां मौजूदु हुआसीं असांजे सूबाई एमरजेंसी सेंटर में जेको इम्कानी बोर्ड खे मद्देनज़र रखंदे ज़रात खाते हुकूमत सिंध जे तरफ़ां क़ाइमु कयो वियो आहे ऐं असां पंहिंजे ईंदड़ प्रोग्रामनि में जेके असांजा ॿिया डिवीज़न सिता ते या ज़िले सिता ते फोकल पर्सन आहिनि कोशिशि कंदासीं उन्हनि सां गुफ़्तगू करियूं ऐं दरिया में जेका ईंदड़ इम्कानी दरियाई बोर्ड आहे उन हवाले सां तव्हांखे गुफ़्तगू जेका आहे असांजा ॼाण ॾींदा रहूं। तेसि ताईं असांखे ॾींदा इजाज़त जेॾां पेर तेॾां ख़ैरु।